मां चाहींदी आहियां त असां शुरूआत कयूं यूहन्ना 20:19 सां, जंहिंमें असांखे ख़बर पए त अॼु राति जो संदेश कहिड़ो आहे ऐं प्रभु छा थो चए। प्रभु ते विश्वास करणु ऐं असांखे सम्झणु न अचे उन में छो थो ईअं थिए, छाजे करे ईअं थियो, कंहिं महिल इहो सभु थियो, छो प्रभु छो, कॾहिं परमेश्वर कॾहिं। हे के सुञातल वांगुरु थो लॻे। दरअसल असां जंहिंमहिल तृप्ति ऐं संतोष ते रहंदा आहियूं ऐं उन ते हिकु श्रृंखला था कयूं ऐं ॻोल्हण जी कोशिशि था कयूं त असां छा करे रहिया आहियूं, असांखे कहिड़ी संतोष खपे, उन ॻाल्हियुनि में असां उहो सभु हिसाबु खपे ऐं असांखे उहो ॻाल्हि रखणी आहे ऐं उन हालतुनि में असांखे सुञाणो आहे त असां छा करे रहिया आहियूं ऐं कहिड़ी सम्झण जी ज़रूरत आहे ऐं असांखे संतुष्ट थियण लाइ उहो कहिड़ी ख़बर आहे, उहो अॻियां वधे थी। परमेश्वर खे गॾु पंहिंजे रखो ऐं ख़बर पवंदव तव्हांखे ऐं तव्हांखे उहो महसूसु थींदो त तव्हांखे संतुष्टि मिलंदी ज़रूरु। इन जो मतिलबु इहो न त तव्हां हमेशह ईअं कंदा रहो। प्रभु खे प्यारु कयो, उन ते विश्वास रखो, उहो तव्हां सां गॾु ज़रूरु ईंदो ऐं उहो चए थो मां तव्हां सां गॾु हमेशह आहियां, मुंहिंजो हथु तव्हां ते हमेशह रहंदो, उहो हमेशह असां सां गॾु आहे। यूहन्ना 20 में यीशु चए सां गॾु निपटण लाइ यीशु हुनखे चईं ऐं चईं ॿुधाई त तोखे इहो करिणो आहे ऐं तोखे मूं ते विश्वास ताईं यकीन करिणो आहे, भरोसो करिणो आहे ऐं उन ते प्रश्न ऐं जलन न रखणी आहे, कुझु लालच न रखणी आहे, उन मूं ते कईं। विश्वास ऐं भरोसे ते करणु हिकु जहिड़ो न आहे ऐं विश्वास सां गॾु भरोसो मूंसां समर्थक आहे। ध्यानु ॾियो, मां जाम ॻाल्हियूं इहो कयूं आहिनि, मुंहिंजी जाम टेस्टियूं थियूं आहिनि, मूंखे ख़बर पई त मूंखे छा अनुभव थियो आहे ऐं प्रभु मूंखे छा थो अनुभव कराइणु चाहे। उन हिकु कमरे में आया ऐं मूंसां ॻाल्हि ॿोल कई ऐं मूंखे ॿुधाई त तूं छा करे रही आहीं। मां चयोमांसि कुझु बि न। हिन करे मूंखे हिन ॻाल्हि सां जलन थींदी हुई, पर मां चयो प्रभु हलो मां सच में जाम ईअं थींदी हुयमि हमेशह, पर पोइ मूंखे ख़बर पई त उनखे दर्शन ॾियण खां पोइ मूंखे छा थियो ऐं उहो मूंखे छा पिया सम्झाइणु चाहिनि। बिल्कुलु इहा सही ॻाल्हि हुई, इहा जाम सुठी ॻाल्हि आहे। तव्हां सोचो ख़ाली इन ॻाल्हि ते, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त उहो छा पिया चवनि ऐं तव्हां चवंदव यीशु पाण तव्हांजे बिस्तर जे पासे में अची वियो 45 मिंट। मुंहिंजे वीचार सां असां जंहिंमहिल क़िस्म जी कहाणियूं ॿुधंदा आहियूं ऐं जंहिं माण्हुनि सां गॾु इहो थींदियूं आहिनि त असांखे विश्वास वधी वेंदो आहे ऐं असां सोचींदा आहियूं त ईअं कीअं थी सघंदो आहे, पर जंहिंमहिल दर्शन थींदो आहे त असांखे कोशिशि करणी पवंदी आहे, बार बार असांखे इहा कोशिशि करणी पवंदी आहे त शायदि प्रभु जो दर्शन थी वञे। इहा जेकी सही ॻाल्हि आहे ऐं असांखे ख़बर पवंदी आहे। असां ईअं सोचूं था, असां परमेश्वर खां सवाल पुछंदा आहियूं, मूंखे केवल हिकु ई जवाबु मिलंदो आहे, ध्यानु ॾियो ऐं उन ते विश्वास कयो। उन विषय में तव्हांखे विश्वास रखिणो आहे, उहो तव्हांजे साम्हूं उपलब्धियूं आहिनि, उहो तव्हांखे मिलंदियूं। आमेन। तव्हांजे जीवन में अहिड़ो कुझु घटना थी हूंदी ऐं तव्हांखे उहो लॻंदो हूंदो तव्हांखे छा खपे ऐं तव्हां अविश्वासी थी विया हूंदव ऐं तव्हां कोशिशि कंदव पंहिंजे विश्वास खे जगाइण जी, त तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छो कयो था। प्रभुअ ते विश्वास आहे त शायदि तव्हांजे लाइ इन खां वधीक कुझु हूंदो जंहिंजे करे तव्हांखे तकलीफ़ कोन ॾिनी आहे प्रभुअ, पर तव्हांजो विश्वास वधाइण लाइ इहे अलॻि अलॻि तरीक़ा ॻोल्हिया आहिनि। ऐं ॿिए पासे ॾिसूं त असांखे ख़बर पवंदी विश्वास छा आहे। मां इहो मञींदी आहियां त प्रभु हिकु रहस्य आहे। असांखे प्रभु खे सम्झणु खपे ऐं चवणु खपे उन तरीक़े सां असां ॼाणूं, उन जे लाइ हिसाब सां। ऐं सच में अगरि असां इहो सम्झी वेंदासीं त सचपच असां प्रभु खे ठाहे वरितो आहे ऐं उनखे प्राप्त करे वरितो आहे, उनखे ॼाणे सघंदा आहियूं ऐं प्रभु खे चई सघंदा आहियूं त प्रभु तूं असां सां गॾु भाउ भेण जे तरीक़े सां रही। उन जा वीचार असांखां बि वधीक आहिनि ऐं उहो चए थो त असांखे इहो सिखणो आहे। छो प्रभु छो, असांखे इहो केवल न चवणो आहे ऐं अॻियां वधणो आहे। मूंखे विश्वास आहे, मूंखे पको विश्वास आहे त मां तव्हां सां गॾु आहियां ऐं तव्हां मूंसां गॾु आहियो। मूंखे इहो अनुभव थियो आहे तव्हांजी महिमा में ऐं महानता में जेकी असां मसीह में अनुभव कयो आहे।
संदेश में जेको घुसी करे इहो वचन पढ़ंदो आहे ऐं उनखे अनुमल कंदो आहे त उनजो अनुकूल अॻियां वधंदो आहे ऐं उहो चई सघंदो आहे त असां जाम वचन पढ़िया आहिनि ऐं असां हुन ते अमूल कयूं था ऐं तव्हांजी महानता असां ॾिसूं था ऐं तव्हां सां गॾु आहियूं ऐं असांखे तव्हां मूंसां दोस्त ठही करे रहो, तव्हां मुंहिंजा रिश्तेदार आहियो असांजे जीवन में, तव्हां असां सां गॾु आहियो, असांजी उत्पत्ति तव्हां कयो था, असांजी साधना तव्हांखे स्वीकार करणी आहे ऐं असां सभु तव्हां सां गॾु आहियूं। तव्हां असांजा प्रभु आहियो ऐं असांखे तव्हां शक्ति ॾिनी आहे ऐं उहा सर्ग शक्ति जेकी तव्हां ॾिनी आहे उहो असां हमेशह पालन कंदासीं ऐं असांखे काई डपु न आहे ऐं असां इहो नथा विसरी सघूं त असां मसीह में केरु आहियूं ऐं असांजी विरासत छा आहे ऐं असां इहा आशा कंदा आहियूं, उमेद रखंदा आहियूं त तव्हां ऐं असां हिन करे हिते आया आहियूं अॼु ऐं असांखे ख़बर आहे त असांखे कहिड़ो हिसाबु रखिणो आहे ऐं उहो हिसाबु किताबु हर अखर असांखे ख़बर आहे जेको असां कंदा आहियूं ऐं हिकु उहो आहे ऐं मुंहिंजो विश्वास आहे ऐं मुंहिंजी आशा आहे अॼु एतिरा माण्हू जेके हिते आया आहिनि ऐं तव्हांखे उहो प्रभुअ जी विधि ख़बर पवंदी ऐं वधीक ॼाण मिलंदी, तव्हांखे उहो सभु मुक़ाम मिलंदो जेको तव्हां इन ते सोचे आया आहियो, सम्झी आया आहियो ऐं तव्हां चओ था त तव्हां जाम इहो घुर्ज कई आहे त तव्हांजी उहा घुर्ज पूरी थिए त उहा घुर्ज तव्हांजी पूरी थींदी ऐं तव्हांखे उद्देश्य मिलंदो त तव्हांखे छा करिणो आहे ऐं कहिड़ी ॻाल्हि सम्झणी आहे। मूंखे सभिनीनि खां पहिरीं इहा ॻाल्हि ॿुधाइणी आहे त तव्हांखे हिनखे सम्झणो आहे विश्वास रूप ते ऐं अगरि तव्हां कोशिशि कंदा त तव्हांखे उहो चुनौती ज़रूरु मिलंदी। तव्हांखे उहो चुनौती सां ॾकणो न आहे, उनजी पूरी सामना करणी आहे ऐं अॻियां वधी करे प्रभु खे चवणो आहे त तव्हां अॻियां वधो। तव्हां पंहिंजे ॿारनि खे छा चवंदा तव्हांखे पाण खे ख़बर न पवंदी आहे। ध्यानु ॾियो, सभई में मुक़ाम हूंदो आहे ऐं तव्हांखे उन सभिनीनि खे सम्झणो आहे भविष्य में बि। ॿुधायो हाणे संतोष कीअं थींदा, तव्हांखे ख़बर ई न हूंदी त छा ज़रूरत आहे। प्रभु जीवन में हर शइ खपे असांखे ईअं करिणो आहे, ईअं छो था चओ? प्रभु तव्हांजे जीवन में हर हिकु ॾींहुं अची करे तव्हांखे जाम तोहफ़ा ॾींदो आहे ऐं चवंदो आहे तव्हां कदम खणो ऐं अॻियां वधो। न न न, तव्हां ॿियनि वांगुरु विश्वास करे हलंदव। ऐं विश्वास जो कदम खणण महिल जाम आशा करणी पवंदी आहे ऐं प्रभु जो ॿुधणो पवंदो आहे जीअं उहो असांखे ॿुधाए थो पंहिंजे जीवन में। अयूब 9 में असां जॾहिं बि अयूब 4 अध्याय पढ़ंदा आहियूं सभिनीनि माण्हुनि खे ख़बर पवंदी, पर असां तॾहिं बि पढ़ंदासीं ऐं अॻियां वधंदासीं जेको वचन आहे। मुंहिंजे वीचार सां अयूब खां पोइ असांखे वचननि जी ज़रूरत पवंदी। हाणे तव्हांखे ख़बर आहे त अयूब में माण्हू जेको जेसि ताईं नथो सम्झी सघे ऐं प्रभुअ ते शिकायतूं कंदो रहंदो आहे ऐं उनखे चवंदो आहे त तव्हां ईअं छो करे रहिया आहियो, गुस्से में अची करे उलट पुलट ॻाल्हियूं कंदा आहिनि। त तव्हांखे ॿुधायां थी मां प्रभु जी महत्वपूर्ण ॻाल्हियुनि ते तव्हां ते ध्यानु ॾियो। प्रभु केॾो वॾो आहे, हुनजी मर्ज़ी बिना नथो निकिरे। उहो जेको सूरज आहे ऐं जेका सितारा आहिनि उनखे रोके रखियो आहे। जेको उहो चवंदो आहे त उहो ई थींदो आहे ऐं जंहिंमहिल उहो चवे थो निकिरणो आहे माना निकिरणो आहे, जंहिंमहिल उहो चए थो न निकिरणो आहे माना न निकिरंदो उहो, छाकाणि त प्रभु जे हथ में उहो सभु कुझु आहे। उहो चवंदो हुते बीहो। उहो जाम वॾो आहे ॾिसण वारो, उहो मुंहिंजो प्रभु आहे सभु कुझु। आमेन। पर असांखे इहो सभु सम्झणो आहे त प्रभु वचन 8 में हो आकाश मंडल में अकेलो सभु कंट्रोल करे वेठो आहे ऐं उहो चए थो त तव्हांखे इन ते ध्यानु ॾियणो आहे ऐं उहो सभु करे रहियो आहे। हर नक्षत्र खे उहो टाइम ॾिए थो, उहो सभु उन्हनि खे ॾेखारे थो कहिड़े दक्षिण में वञिणो आहे, हुन नक्षत्रनि खे ॿुधाए थो तोखे कहिड़े पासे वञिणो आहे। जंहिंमहिल हुनखे ख़बर पवंदी त उहो कुझु न आहे नम्रनि बिना, त तव्हांखे इहो खपे त तव्हांखे उहो कुझु करिणो पवंदो। त ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी पंहिंजे तजुर्बे ऐं वचननि सां कि तव्हांखे इहो कुझु खपे त तव्हांखे इन ॻाल्हि जी वजह ॻोल्हणी पवंदी जेकी ज़रूरत आहे ऐं पंहिंजो तव्हांखे जीवन खे सम्झणो पवंदो, कोशिशि करणी पवंदी उन ॻाल्हि ते ऐं तव्हांखे उहो प्राप्ति करणी पवंदी जेको तव्हांखे खपे। छाकाणि त विश्वास बिना कुझु बि न आहे इन धरतीअ ते ऐं तव्हां विश्वास कंदव तव्हां मां घणा माण्हू इहो सोचींदा त सुञण जी सायत वॾी थींदी आहे ऐं
धर्मी माण्हू कष्ट रहंदा आहिनि ऐं गुस्से में न ईंदा आहिनि, ऐं गुस्से वारा जॾहिं हुननि ते प्रभु ईंदो आहे गॾु त तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़ी तरक़ी थी। ऐं तव्हां चवंदा त हीअ कहिड़ी तरक़ी थी आहे, असांखे त हिन जी ख़बर ई न हुई। इहो तव्हांजी प्रार्थनाउनि जे करे सभु थियो आहे। तव्हां प्रार्थना कयो त तव्हां चवंदव कि इहे कहिड़े माण्हुनि खे तरक़ी मिली वई आहे ऐं उहो अॻियां वधी वियो आहे मूंसां बि। इहे हिन जे करे छो थियो आहे, तव्हां मूंखे प्रभु ईअं छो कयो? ऐं ख़बर अथव तव्हांखे हिकु मिंट ध्यानु ॾियणु खपे। तव्हांखे इहो चवणु खपे कि प्रभु मूंखे इहो न खपे सभु, तव्हां मूंसां गॾु आहियो त मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे। ऐं तव्हां उन मक़सद सां हिसाबु नथा कयो त तव्हां सॼी बाइबल में इहो पढ़ियो आहे त तव्हांखे सभु कुझु मिलंदो, पर प्रभु तव्हां सां गॾु हूंदो, तव्हां सभु आहियो। तव्हां सभु मुंहिंजी ॿुधी? हिकु माण्हू ई ख़ाली ख़ुशि थी सघंदो आहे जेको शैतान खे हटाए छॾींदो। इहो सम्झण जी कोशिशि कयो। प्रभु चए थो तव्हां मूंसां प्यारु कंदा आहियो, मूंखे ख़बर आहे तव्हां विश्वास रखंदा आहियो, मुंहिंजो समय तव्हांजे हथ में आहे ऐं मूंखे ख़बर आहे त तव्हां हिन सभु ॻाल्हियुनि खे मिलाए करे भलो कंदा। मूंखे ख़बर आहे, बाइबल में इहो ई लिखियलु आहे, माण्हुनि खे इहो पढ़णो आहे। ऐं इसराइली ते जंहिं महिल सभिनीनि खां बहितर थी ऐं तव्हांखे ख़बर आहे त 40 सालनि ताईं हुनखे बाइबल जे हिसाब सां उहो सफ़र करणो पियो, उहो सफ़र कई ऐं पंहिंजो पाण खे उन जे हवाले छॾे ॾिनई। 40 सालनि ताईं उहो पंहिंजे पाण खे हुन जे हवाले छॾे ॾिनो हुयो। असांखे जाम कुझु सिखणो आहे ऐं कोशिशि करणी आहे ऐं विश्वास रखणो आहे। मुंहिंजे वीचार सां असांखे इहो सभु करण जी कोशिशि करणु खपे ऐं अॻियां वधणु खपे। प्रभु ते विश्वास करण ई हिकु सवालु आहे ऐं असांखे पूरो थियण ते उहो जवाबु मिली वेंदो आहे। ऐं असां सम्झो अकेले हलूं था त उहो असां सां गॾु आहे ऐं उहो चए थो त तव्हांखे अॻियां वधणो आहे, तव्हां हलंदा रहो। हाणे ॾिसो मामा खे, मामा जे मां आहियां। इहो जेको टाइम विञाईंदा आहियूं असांखे इहो सम्झण में वक़्तु न विञाइणु खपे कि परमेश्वर सां गॾु असां आहियूं। असांखे सम्झण जी कोशिशि करणु खपे, पर असां हिन खे सम्झी न करे असां हिन जो उल्टो मतिलबु कढंदा आहियूं। मूंखे नथो लॻे त तव्हां मां जाम माण्हू ईअं सोचींदा आहिनि कि हे छो थियो, मूंखे महसूसु थियो, मां ईअं कीअं कयो, मूंखे हिन जो तजुर्बो न हुयो त बि मां कयो। जंहिं महिल असां मुंझी वेंदा आहियूं तंहिं महिल असांजा सभु कम रुकिजी वेंदा आहिनि। असांजो जेको आहे उहो असांजो दिमाग़ु आहे, छाकाणि त प्रभु असांजे अंदरि आहे। उहो चए थो त तव्हां शंका न आणियो। जंहिं महिल तव्हां शंका आणींदव त तव्हांजे जीवन में उहा सॼी जेकी ॻाल्हि आहे उहा हिली वेंदी पंहिंजी जॻह तां ऐं तव्हांखे ईअं लॻंदो जेका किताब लिखियलु आहिनि बाइबल ते उहो तव्हांखे ॿुधाए थो तव्हांजी राह कहिड़ी आहे ऐं तव्हां उनखे सम्झणो आहे। शिकार न कयो ऐं अॻियां वधो उन ते। छो तव्हां ईअं बदतमीज़ी कंदा रहंदा आहियो? छो तव्हां ईअं चवंदा आहियो? छो तव्हां विश्वास न रखंदा आहियो? छो तव्हां इन ते करण में ॾकंदा आहियो? छो तव्हां ईअं करे रहिया आहियो? तव्हांजो सवाल ई ग़लति आहे। छो तव्हां वेझो था इन करे? हर कोई हिकु ॻाल्हि चवंदो आहे, छो ईअं छो थियो? प्रभु चए थो तव्हां इहो सवाल ई ग़लति कयो आहे, मूंसां मां छा कयां? प्रभु चए थो मां इहो चवां थो तव्हां इन सफ़र में शक्ति आणो। प्रभु चए थो तव्हांजी इच्छाउनि जे अनुसार तव्हांखे अॻियां वधणो आहे। बदतमीज़ी न कयो, शिकायतूं न कयो, ग़लतियूं न कढो, ॻोल्हा न कयो, जवाब न ॾियो ऐं तव्हां सवाल न पुछो। मूंखे विश्वास आहे तव्हां ते, मूंखे जाम विश्वास आहे। मां तव्हांजे सवालनि जो जवाबु ॾींदमि, तव्हांखे बदिलींदमि। थोरो विश्वास कयो। यीशु छा चयो त तव्हांखे विश्वास रखणो आहे ऐं ध्यानु ॾियणो आहे त तव्हांखे छा करिणो आहे उहो कयो जेको तव्हांखे चए थो। उनखे उहो सभु कुझु मिलियो आहे जंहिंखे उनजी तलाश आहे ऐं उहो ध्यानु ॾिए थो। तव्हांखे विश्वास रखणो आहे। तव्हांखे हिकु ॻाल्हि यादि रखणी आहे त तव्हांजी जेकी विश्वास आहे उहो डोर पखी आहे, उनखे हिलण न ॾियणी आहे। ऐं तव्हांजो जेको हिसाबु किताबु आहे उहो तव्हांजे अंदरि रखणो आहे। ऐं तव्हांजो मन तव्हांखे जाम भटकाईंदो आहे, तव्हां हुनखे भटकाइण न ॾियो। तव्हां उनखे नथा चओ त तव्हां ईअं छो था कयो। प्रभु जी सम्झण जी कोशिशि जेकी तव्हां कंदा आहियो उहा सेवा नथा कयो, उहा तव्हां पंहिंजे पाण लाइ था कयो।
ऐं जंहिंमहिल प्रभु तव्हां सां सहमत कोन थींदो आहे त तव्हां हुनखे चवंदा आहियो। अचूं ॾिसूं था जेको वचन आहे 4:35 में, धरती ते रखण वारी हर हिकु शइ तव्हांखे ख़बर पवंदी ऐं उहो चए थो तव्हांजे साम्हूं उहो ईंदी, पंहिंजे मुड़िजी करे कमु कंदी ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां उन जे साम्हूं छा छॾियो आहे ऐं तव्हांखे हथु छा लॻो आहे। ऐं घणा दफ़ा तव्हां चवंदा आहियो प्रभु ईअं छो था कयो, घणा दफ़ा तव्हां ईअं चवंदा आहियो प्रभु खे, छा प्रभु इहो छा था कयो तव्हां, मूंखे सम्झ में नथो अचे त तव्हां इहो छा था कयो प्रभु, तव्हां इहो छो करे रहिया आहियो मूंसां गॾु। तव्हां इहो सोचींदा रहंदा आहियो हमेशह कि मूंसां ईअं छो थियो ऐं मां ईअं कयो त बि न थियो। सोचणु बंदि करे छॾियो, पंहिंजो वक़्तु विञाइणु छॾे ॾियो, तव्हांजे दिलि में जेकी ॻाल्हि आहे उहा हटाए छॾियो। प्रभु छो प्रभु तव्हां ईअं छो था कयो, मूंखे सम्झण जी कोशिशि न कयो, तव्हां मूंसां प्यारु कंदा आहियो त बि तव्हां ईअं था कयो, ख़बर अथव। सोचणु बंदि कयो, पंहिंजे दिलि में उतरी ॾिसो, हा मूंखे विश्वासु आहे प्रभुअ ते, मां उहो कंदमि। अंक गिणणु बंदि कयो, प्रभुअ ते विश्वासु कयो। मूंखे वणंदो आहे जंहिंमहिल बाइबल में इब्राहिम जे लाइ लिखियलु आहे, उन चई पंहिंजे परिवार ऐं उन जॻह खे छॾे ॾे जिते तूं रहे थो ऐं सभु कुझु छॾे करे मूंसां गॾु अॻियां हल, मां तोखे हर जॻह ते रहंदसि ऐं तोसां गॾु रहंदसि, तोखे उहो राह ॾेखारींदसि, तुंहिंजी यात्रा सफल कंदसि ऐं तोखे विश्वासु ॾियारींदसि त तूं मुंहिंजो ॿारु आहीं ऐं तुंहिंजी जेकी तकलीफ़ूं आहिनि हटी वियूं। हुन हलणु शुरू करे छॾियईं। उन चई प्रभु विश्वास थो करे। तव्हां मां केतिरा माण्हू इहे सोचींदा आहिनि त तव्हांखे विश्वासु आहे ऐं तव्हांजा सभु कम विश्वास ते थींदा। तव्हां हमेशह ईअं अंक ॻणणु बंदि कयो ऐं तव्हां चवंदव कि ईअं छो थियो ऐं इहो मुंहिंजे क़ाबू में न आहे। ख़बर अथई प्रभु गिडियन खे चयईं, हे महाबली, हे महापुरुष तोसां गॾु आहे। हिन गिडियन चएसि थो, जे प्रभु असां सां गॾु आहे त ईअं छो थो थिए असां सां। परमेश्वर असां सां गॾु कोन्हे पर असांखे उहो चए थो त असां गॾु आहियूं, पर ईअं छो थो थिए असां सां, असां एॾी तकलीफ़ में छो आहियूं। इन जे जॻह ते बि उहो पंहिंजी जॻह ते सही आहे, उन जे लाइ जेकी तकलीफ़ूं आहिनि ऐं तव्हांजे गहराई रूप में तव्हांजे परिवार में उहो तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, प्रभु तव्हांजे हथ में आहे, उहो कंट्रोल करे वेठो सभु ॻाल्हियूं ऐं तव्हांखे ॿुधाए थो त तव्हांजे संदेश रूप में। ऐं माण्हू सच में चरिया आहिनि पाण में ऐं चवंदा आहिनि कि प्रभु तव्हां ईअं छो था कयो, हर ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि न कंदा ऐं प्रभुअ खे ॾोह ॾींदा हमेशह। मूंखे कोई फ़र्क़ु न पवंदो प्रचार करण में, पर अॼु हिन संदेश जो प्रचार कंदसि ऐं मूंखे ख़बर आहे हिकु तरीक़ो इहो आहे त तव्हांखे संतोष जी माना ख़बर पए ऐं तव्हां प्रभुअ ते काई ॾोह न लॻायो ऐं पंहिंजे विश्वास खे अॻियां वधायो जेकी तव्हांखे ज़रूरत आहे ऐं तव्हां उहो करे सघंदव। तव्हां हमेशह इहो कंदव। सुठनि सां गॾु बुरो छो थींदो आहे ऐं बुरनि सां गॾु सुठो छो थींदो आहे, हे मूंखे सभिनीनि खां वधीक परेशान कंदा आहिनि। छा तव्हांखे हिन ॻाल्हि ते गुस्सो न ईंदो आहे? ॿारनि खे छो तकलीफ़ ईंदी आहे? 4 ॿारनि जी माउ खे कैंसर छो थींदो आहे? छो कैंसर थिए थो? ॿारनि जो शोषण छो थो थिए? छो मुंहिंजे पीउ मूंसां गॾु 15 साल ताईं शोषण कयो, 8 सालनि ताईं उन खां पाण बि बचाइण जी प्रार्थना कई हुई पर उहो बि न थियो। मूंखे ख़बर आहे ऐं प्रभु मूंखे अपनायो 9 सालनि में। उहो मुंहिंजी प्रार्थना छो न पियो ॿुधे? उहो अलॻि अलॻि तरीक़े सां मुंहिंजे साम्हूं अचे पियो ऐं उमेद रखे पियो। मूंखे हाणे जो सम्झ में अचे थो कि मूंखे परमेश्वर हालतुनि में छा ॾेखारियो ऐं हुननि मूंखे शक्ति ॾिनी ऐं मूंखे हिन क़ाबिल बनाई त मां तव्हांजे साम्हूं अची करे बीठी आहियां ऐं मदद थी कयां। असांखे घणो विश्वास रखणु घुरिजे प्रभुअ ते ऐं असांखे सोचण जी जॻह ते उहो सभु ॻाल्हियूं योजना ठाहिणु खपे त असांजे जीवन में छा थींदो ऐं छा करिणो आहे असांखे ऐं असां पंहिंजे जीवन खे कीअं ठाहियूं। ऐं असांजा जेका उलझन थींदियूं आहिनि, कुझु साल पहिरीं मूंखे जाम सम्झ में न ईंदो आहे त इहो कड़वाहटूं छो आहिनि। मूंखे जाम तकलीफ़ थींदी हुई, मां सम्झी न सघियसि त आख़िर में मूंखे ख़बर पई। मां सोचियो मुंहिंजे जीवन में छा ज़रूरी आहे ऐं हुनजी योजना ठाही ऐं प्रभु मूंखे ॿुधाईं त तुंहिंजो इहो हिसो विसी वई आहे ऐं इन हिसे में तव्हांखे अॻियां वधणो आहे, उहा भलाई करणी आहे
मां हमेशह भलाई कंदमि ऐं ॿी बुरी शइ न कंदमि, छाकाणि त बुरी शयुनि जे करे मां हमेशह रोईंदी रहंदी आहियां, पर हाणे मूंखे बचायो अथईं। शैतान खे पंहिंजे जीवन मथां बर्बादु करणु न ॾियो, छाकाणि त उहो तव्हां सां गॾु रही करे तव्हांजे अॻियां तव्हांखे चवंदो की तव्हां गोॾा टेको, ऐं तव्हां इहो सम्झी न सघंदव त तव्हांखे ख़बर न पवंदी त प्रभु तव्हां सां गॾु छा थो करे ऐं शैतान तव्हांखे गोॾा थो टिकाए। छा थींदो जॾहिं कोई जुआन आत्मा करे छॾींदो ऐं कंहिंखे ख़बर तक न पवंदी त हुनखे छा तकलीफ़ हुई। हिन जी छा वजह आहे कि हिकु पादरी जो पुटु हिकु मंच हेठां बिजली जे झटके सां मौत में मरी वियो। जॾहिं उहो बिजली ठाहिण जो कमु करे पियो ऐं उनखे पादरी खे उन मंच जे चढ़ी करे प्रचार करणो पवंदो हर हफ़्ते प्रभु ते विश्वास कयईं ऐं ॿुधाईं त प्रभु सभु सुठो कंदो। उनखे उमेद हुई त प्रभु सभु सुठो कंदो ऐं उहो अॻियां वधियो। छा थींदो आहे जंहिंमहिल हिकु माई पंहिंजी जाम अनोखी कहानी ॿुधाए थी, छा थींदो आहे जॾहिं हिकु माई पंहिंजी पुठियां चमत्कारी पुठीअ जी ठीकु थी वञणु ऐं उनखे त बि मथे में सूरु आहे। हलो, छा तव्हां मूंखे चई रहिया आहियो त मां ठीकु न आहियां? पुठीअ जो सूरु त ठीकु आहे, छो प्रभु छो असां ईअं छो चवंदा आहियूं हमेशह असांजे अंदरि इहे ॻाल्हियूं छो ईंदियूं आहिनि? छाकाणि त असांजी सोच सुठी न आहे। असांखे पंहिंजी सोच सुठी करणी आहे ऐं उहो संदेशनि खे पंहिंजे दिमाग़ में पहुचाइणो आहे प्रभु सुठो आहे। चओ प्रभु सुठो आहे। छा मां इहो चई थी सघां त अॼु तव्हां हिन राति प्रभुअ ते विश्वास कंदव या त तव्हां पागल थी वेंदव? ऐं मां चवां थी त तव्हांखे फ़ैसिलो करणो पवंदो त तव्हांखे छा करिणो आहे ऐं तव्हां उन वीचारनि सां अॻियां वधंदव ऐं तव्हांखे सम्झ में ईंदो। तव्हांखे परमेश्वर पंहिंजे अंदरि उहो मिटाईंदो जेकी तव्हांजे अंदरि उहे ॻाल्हियूं आहिनि ऐं मिटियल आहिनि, उनखे पासीरो करे तव्हांखे अॻियां वधाईंदो ऐं तव्हांजे अंदरि उहो पैदा कंदो त तव्हां विश्वास जी ॻाल्हियूं हमेशह साम्हूं रखंदव ऐं तव्हांखे उहो विश्वास अॻियां वधाईंदो ऐं उहो हर हालतुनि खे बदिले छॾींदो। ऐं प्रभु तव्हां सां अंदरि आहे, उहो तव्हां सां हमेशह न्याय कंदो, उहो तव्हां सां हमेशह रहंदो, तव्हां सां हथ में हथ मिलाए हलंदो, तव्हांजा क़दम सां गॾु क़दम रखंदो। उहो चए थो त तव्हां ख़ाली विश्वास कयो, प्रभु तव्हांजे लाइ सभु कुझु करण वारो आहे, तव्हांखे जेको खपे तव्हां उहो कयो। छा तव्हां विसारे छॾींदव? ऐं ख़बर अथव प्रभु मां अनंत जी सोचींदमि ऐं मञा न थी। मुंहिंजो मतिलबु आहे कि 70 या 80 साल 90 या 100 साल बि अगरि जियां थी त तव्हांखे अनंत जी तुलना में छा आहे? कुझु न, कुझु बि न। हाणे तव्हांखे इहो सम्झी नथा सघो त इहो छा आहे ऐं तव्हां इन समय तव्हांखे सम्झणो आहे। जेको तव्हांखे सम्झाइण जी ज़रूरत आहे हिते मां हिकु फ़ैसिलो कयो आहे कि मां चाहियां थी त तव्हां इहो हुन सां गॾु हलो। मूंखे फ़ैसिलो करिणो आहे, मां उन सां गॾु वेंदमि ऐं पंहिंजो जीवन जो आनंद खणंदमि। मूंखे विश्वास आहे त प्रभु हर दुख खे परे करे छॾींदो ऐं यीशु असांजे लाइ असांजी आज़ादगी लाइ उहो सभु कयो ऐं उहो पंहिंजे पाण खे मारे छॾियईं ऐं परेशानी खे हटाए छॾियईं ऐं उहो चए थो तव्हां संतुष्ट थियो, तृप्त थियो पंहिंजे जीवन में। मां पंहिंजे जीवन जो आनंद वठंदमि ऐं तव्हांखे ॿुधायां थी तव्हांखे इहो सभु करिणो आहे, इहो फ़ैसिलो करिणो आहे ऐं तव्हां इहो कंदव, तव्हांखे ख़बर आहे। मुंहिंजे वीचार सां असांखे इहो सभु करणु खपे, प्रभु खे असांजे सवालनि जो जवाबु ॾियणु खपे ऐं असां प्रभु खां नाराज़ न थियूं। प्रभु खे असांखे सफ़ाई ॾियण जी काई ज़रूरत न आहे। बाइबल में घड़ी घड़ी इहो ई लिखियलु आहे त असांखे सिखणो आहे, ज्ञान जी खोज करणी आहे, समझदारी खे ॻोल्हणो आहे। ऐं ख़बर अथव हिकु ॾींहुं छा थियो, मां वेठी हुअमि उहो कयां पई ऐं प्रभु नथा चाहिनि कि असांजी आंसू आहिनि ऐं उन चयईं त तोसां गॾु आहियां, तूं ॾक न, तूं सम्झण जी कोशिशि कर ऐं तोखे उहे ॻाल्हियूं मिलंदियूं ऐं तोखे ज्ञान बि मिलंदो। उहो सभु त तोखे ख़ाली सुञाणो आहे उन ज्ञान खे, नालनि जी माना सम्झणियूं आहिनि
मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखिजे, तूं सच में प्रभु खे सुञाणण लॻंदीअ जंहिंमहिल तोखे ख़बर पवंदी उहो माना कहिड़ी आहे, उन माना तां तोखे अॻियां वधिणो आहे ऐं तूं उहो करे सघंदीअ जेको प्रभु तोखे चए थो, ऐं तूं कॾहिं परेशान न थी सघंदीअ, छाकाणि त तोखे उन जी माना ख़बर पइजी वेंदी। प्रभु तोसां गॾु आहिनि, उहो तुंहिंजे लाइ सुठो था कनि। मुंहिंजे वीचार सां प्रभु खे गहराई सां ॻोल्हणु खपे। असां सभिनीनि जे जीवन में अहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जेके असां सम्झी न सघंदा आहियूं, असां ते उहो जाम प्रभावित थींदियूं आहिनि। असांखे ॼाणणो आहे इन ॻाल्हियुनि खे, जेको हमेशह असांखे परमेश्वर चवंदो आहे त छो परमेश्वर, छो प्रभु असां ईअं कयो। तव्हांखे इहो ॻाल्हियूं हटाइणियूं आहिनि पंहिंजे जीवन मां ऐं सिखणियूं आहिनि उन तरीक़े सां जेके तव्हांखे शांती ॾियनि ऐं उमेद ॾियनि, जीअं तव्हां प्रभु ते विश्वास करे सघो। मां तव्हांखे चवां थी त तव्हांखे इहो सभु कुझु करिणो आहे ऐं तव्हांखे सिखणो आहे। इहो जाम ज़रूरी आहे। तव्हां इन ते शुरू कयो सिखणु ऐं तव्हां अॻियां वधंदव, उहो अनमोल आहे। जे तव्हां पंहिंजे जीवन जो मज़ो वठणु चाहियो था त तव्हांखे हमेशह स्थिरता में रहणो पवंदो ऐं तव्हां इन खे ॾिसी करे उहो सिखी सघंदव पंहिंजी भावनाउनि खे कीअं काबू में रखिबो आहे। मां प्रभु खे चवंदसि त तव्हां ते महिर करे ऐं तव्हां असां सां गॾु हमेशह रहो। इहा मुंहिंजी प्रार्थना आहे। तव्हां हमेशह ख़ुशि रहो पंहिंजे जीवन में। असांखे फ़ोन कयो, लिखो, नेट ते अची करे इन शिक्षाउनि खे वठो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी इहा तव्हांखे दिशा थी ॾे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।